बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबिज़ न्यूज़। हीअं जो कि हिन वीडियो में मां तव्हांखे अहिड़ा सिंधी अदाकार ऐं अदाकाराऊं ॿुधाईंदुसि जेके बॉलीवुड में कमु करे रहिया आहिनि। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं दोस्तों जेको 18 नंबर ते आहे उहो आहे हरी शिवदासानी ऐं दोस्तों हिन जी ॼम जी तारीख़ आहे 1909 ऐं उन खां पोइ जेको 17 नंबर ते आहे उहो आहे अजित वचानी। हिन जी डेट ऑफ बर्थ आहे 1951 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको 16 नंबर ते आहे उहो आहे अजित कुमार ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे मई 1 1971 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको 15 नंबर ते आहे उहो आहे असरानी जंहिंजी ॼम जी तारीख़ आहे जनवरी 1 1941 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको आहे 14 नंबर ते उहो आहे राजकुमार हीरानी ऐं हिन जी डेट ऑफ बर्थ आहे नवंबर 20 1962 ऐं दोस्तों उन खां बाद में जेका आहे उहा हिकु लेडी आहे उनजो नालो आहे सधाना शिवदासानी ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे सेप्टेंबर 2 1941 ऐं उन खां बाद में दोस्तों जेका 12 नंबर ते आहे उहा आहे अंजाना सुखानी ऐं हिन जी डेट ऑफ बर्थ आहे डिसंबर 10 1978 ऐं दोस्तों उन खां बाद में जेका 11 नंबर ते आहे उहा आहे प्रीति झंगियानी ऐं हिन जी डेट ऑफ बर्थ आहे अगस्त 18 1980 ऐं दोस्तों उन खां बाद में दोस्तों जेका 10 नंबर ते आहे उहा आहे बबीता शिवदासानी ऐं हिन जी डेट ऑफ बर्थ आहे अप्रैल 20 1948 ऐं उन खां बाद में दोस्तों जेका 9 नंबर ते आहे उहा आहे तमन्ना ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे डिसंबर 21 1989 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको आहे 8 नंबर ते उहा आहे आफ्ताब शिवदासानी ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे जून 25 1978 ऐं उन खां बाद में दोस्तों जेका 7 नंबर ते आहे उहा आहे आरती चबरिया उन जी दोस्तों जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे नवंबर 21 1982 ऐं उन खां बाद में दोस्तों जेका 6 नंबर ते आहे उहा आहे कियारा अडवानी ऐं दोस्तों हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे जुलाई 31 1992 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको 5 नंबर ते आहे तमामु मशहूरु अदाकार करण जौहर हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे मई 25 1972 ऐं उन खां बाद में दोस्तों जेको 4 नंबर ते आहे उहो बि मशहूरु अदाकार आहे रणवीर सिंह हिन जी दोस्तों जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे जुलाई 6 1985 उन खां बाद में दोस्तों तमामु मशहूरु अदाकार जेको आहे 3 नंबर ते उहो आहे गोविंदा ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे डिसंबर 21 1963 ऐं उन खां बाद में दोस्तों जेका 2 नंबर ते मशहूरु अदाकार आहे उहा आहे सोनम कपूर ऐं हिन जो जेका डेट ऑफ बर्थ आहे जून 9 1985 उन खां बाद में दोस्तों जेका तमामु मशहूरु 1 नंबर ते अदाकार आहे उहा आहे करीना कपूर ऐं हिन जी जेका ॼम जी तारीख़ आहे उहा आहे सेप्टेंबर 21 1980। उमेद आहे दोस्तों त अॼु जो हीउ वीडियो ॾिसी तव्हांखे यकीन अची वियो हूंदो त हीअ सिंधी अदाकार आहिनि ऐं जेकॾहिं दोस्तों तव्हांखे अञा बि यकीन न आयो आहे त मां तव्हांखे इन जो सबूत बि ॾींदुसि त दोस्तों हलूं था गूगल ते ऐं हिते सर्च कंदासीं सिंधी एक्टर्स इन बॉलीवुड। ऐं दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त जेके मां वीडियो में ॿुधाया आहिनि उहे सभु अदाकार हिते अची चुका आहिनि ऐं तव्हां चेक बि करे सघो था त हीअ बिल्कुलु सिंधी अदाकार आहिनि ऐं हिते मथे लिखियो पियो आहे एक्टर्स बॉलीवुड सिंधीज़। त दोस्तों इहे सभु सिंधी अदाकार ई आहिनि ऐं तव्हां बि गूगल ते सर्च करे चेक करे सघो था। त दोस्तों मां हिन वीडियो में हीअ रंगीन फ़ोटो इन लाइ न ॾिना छो त दोस्तों हिन रंगीन फ़ोटुनि सां वीडियो ते स्ट्राइक अची सघे थी इन लाइ ऐं दोस्तों हिन सभिनि खे ॾिसी मूंखे बि हिकु शाइर जो गानो यादि अची वियो आहे चाहे दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजां आहियां सिंधी हो मां फ़ख़्र सां चवां आहियां सिंधी हो मां फ़ख़्र सां चवां ॿोलिया ॿोली मिठी ॿोलिया ॿोली मिठी गीत सिंधी ॻायां हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां। उमेद आहे दोस्तों त अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो हूंदो जेकॾहिं अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कंदा त जीअं असां को बि नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे।